सामारो लॻ कोट गुलाम मोहम्मद जे जवारसर यूसी जे ॻोठ मानू मेघवाड़ में 6 ॾींहं अॻु में फुटियुनि जे फसल मां मुबैना तौरु मथे ते धक लॻल ऐं घुटा ॾिनल औरत शरीमती तुलसी मेघवाड़ वारो वाक़े जो मुड़ुसु केवल मेघवाड़ जी फिरियाद ते ॿिनि नामालूम जवाबदारनि ते कोट गुलाम मोहम्मद थाणे ते केस दाख़िल। सामारे मां डॉक्टर एम लाल वाघाणी की रिपोर्ट मुताबिक़ कोट गुलाम मोहम्मद जे ॻोठ मानू मेघवाड़ में 6 ॾींहं अॻु में फुटियुनि जे फसल मां मुबैना तौरु मथे ते धक लॻल घुटा ॾिनल औरत शरीमती तुलसी मेघवाड़ वारो वाक़े जो मुड़ुसु केवल मेघवाड़ जे फिरियाद ते ॿिनि नामालूम जवाबदारनि ख़िलाफ़ कोट गुलाम मोहम्मद थाणे ते केस दाख़िल कयो वियो आहे। उन मौक़े ते केवल मेघवाड़ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त वाक़े जे ॿिनि नामालूम जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करायो वियो आहे। हाणे पुलिस खे घुर्जे त शफ़ाफ़ जांच करे जवाबदारनि खे गिरफ़्तार करे मूंसां इंसाफ़ कयो वञे। डॉक्टर एम लाल वाघाणी, डिविज़नल ब्यूरो चीफ।